जी नाज़रीन, कंदकोट प्रेस क्लब में एक माज़ूर आयो आहे। उनको हाल वाल पुछा कयूं था हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे। जॾहिं त असांजे ज़िले में हुशरदका जो चेयरमैन भी जेको मौजूदु आहे, उनको पुछा कयूं था त हुशरदका जो चेयरमैन सां मदद करे थो या नथो करे। जी साईं, असां वटि उशर ज़का जो चेयरमैन पहिरीं ॻाल्हि त सभु खां त उहो पहिरियां मिलण लाइ तयारु कोन हूंदो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजो कमु आहे त उहो पंहिंजी ऑफ़िस में हुजे। मुंहिंजो कमु इहो आहे पंहिंजी ऑफ़िस में हुजे। मुंहिंजो इहो कमु न आहे त पंहिंजे पेट्रोल प्राइवेट जॻह ते वेही करे ऐं प्राइवेट माण्हू खां असांखे उहो बेस्तो कराईंदो आहे। ऐं साईं खे उहे उनजा ॿार प्राइवेट माण्हू जेके उहे निकिरी ईंदा आहिनि ऐं उहे ई दावा कंदा आहिनि उन शइ जी। ऐं न ई असांखे अंदरि कॾहिं घुराए करे को असां को हाल वाल वरितो वियो आहे, न ई जेको आहे त असांखे कॾहिं इहा शइ चई वई आहे त को असांखे फंड ॾिनो वञे। ऐं उनखां अलावा तक़रीबन 3 साल आहे जेको असां वटि हीअ उशूर ज़कात जो कार्ड आहे, जंहिं ते असां 3 साल अञा ताईं इहे पैसा असांजा बंदि आहिनि। जेको मां मीडिया जे अॻियां बि उहो ॾेखारणु चाहियां थो त हीअ बैतुल माल जो उशूर ज़कात जो कार्ड आहे, जंहिंखे 3 साल आहे त हिन ते अञा ताईं का बि रक़म न आई आहे। जेके औरतुनि खे सिंध हुकूमत जे तरफ़ां ऐं बैतुल माल जे तरफ़ां उन्हनि खे औरतुनि खे जेको आहे त हिन शयुनि ते जेको आहे त उन्हनि खे 20,000 रुपया 10,000 रुपया मिलिया वञनि था। हथा की उन्हनि खे पंहिंजा औलाद ऐं पंहिंजा पुट ऐं पंहिंजूं साईं खे चवणु जेको आहे त उन्हनि खे जॻहियूं ऐं हर शयूं आहिनि। असां माज़ूरनि खे सिर्फ़ु हिन ते 6 महीने 6,000 ॾिना वञा हूंदा ऐं जेके असांखे हिन कार्ड ते 6,000 ॾिना विया उहे असांजा हाणे बंदि कया विया आहिनि। असां चीफ जस्टिस साहब खां ऐं डिप्टी कमिश्नर ज़िला कश्मीर खां ऐं हितां जे MNA साहब खां जेको असां उनखे मुतालबो कयूं था, जेको तव्हां पंहिंजो चेयरमैन चूंडे करे विहारियो आहे, पहिरीं ॻाल्हि तूं असां मिलण लाइ तयारु न आहे ऐं कॾहिं बि उनखे असां नाज़िम हाफ़िज़ जे अंदरि वेठे कोन ॾिठो आहे। ऐं उते माण्हुनि जा मसइला हालांकि ईअं पुछंदो आहे, कंहिंखे 10 रुपया, कंहिंखे 20 रुपया, कंहिंखे घणा ॾेई करे उन्हनि खे भॼाए छॾींदो आहे। पोइ उहो पंहिंजो नालो कंदो आहे त साईं खे चवां जेको आहे त मां हिकिड़ो वॾो जेको आहे त माना ख़ैरु ख़्वाह आहियां माण्हुनि जो ऐं मां हिकिड़ो वॾो माण्हुनि सां तावन कंदो आहियां। हालांकि माण्हुनि खे 10-20 रुपया ॾींदो आहे, उन ते पाण खे वॾो सखी कंदो आहे। इहो त हर आम माण्हू हर माण्हू खे ॾेई सघे थो। उनजी इहा माना न आहे त जाने की माना उहो सखी थी वियो। उनजी इहा माना न आहे जाने की उहो साईं खे चवां जेको आहे त उन सखावत पंहिंजी वधाई ऐं उहो सखावत जेको आहे उनजो कयो। ऐं उनखां अलावा जेके डिप्टी कमिश्नर साहब जे तरफ़ां ऐं जेके MNA जे तरफ़ां असांजा फंड मंज़ूरु हूंदा आहिनि ऐं MP जे तरफ़ां असांजा फंड मंज़ूरु हूंदा आहिनि, उहे असां सां मिलण लाइ तयारु बि न आहिनि। ऐं उनखां अलावा कॾहिं उनजे तरफ़ां असांखे को फंड्स का न मिली वई। ऐं उनखां बाद में असां MNA साहब वटि ऐं MPA साहब वटि काफ़ी चकर विया आहियूं। उन्हनि जो कमु आहे उहो अवामी नुमाइंदा आहिनि ऐं असांजी मदद करणु असां सां मिलनि, लेकिन उहे कॾहिं बि असांजे लाइ मिलण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं DC ऑफ़िस या कंहिं अहिड़े कंहिं मौक़े ते ईंदा आहिनि उहे, त उन्हनि सां असां मिलणु वेंदा आहियूं। उन्हनि जा जेके चमचा ऐं उन्हनि जा जेके वाठा उहे बीठा हूंदा आहिनि, उहे असांखे उन्हनि सां मिलणु कोन ॾींदा आहिनि। ऐं हालांकि उहो पाण अखियुनि जे साम्हूं ॾिसंदा बीठा हूंदा आहिनि, तॾहिं बि उन्हनि खे इहो न चवंदा आहिनि त बाबा इन्हनि खे माज़ूरनि खे छॾियो, असां हिननि जा मसइला ॿुधूं। आख़िर हे छा मसइलो आहे? असां माज़ूरनि जो आख़िर छो कोई नथो ॿुधे? ऐं ख़ासि करे जेका असांखे तकलीफ़ सिर्फ़ु उहा ज़िले कश्मीर में आहे। ॿी जॻह ते की पंजाब जो असां अॼु ताईं को अहिड़ो मीडिया ते को माज़ूर या को ग़रीब न ॿुधो त जंहिंसां हुते मदद न थींदी हुजे। शायदि पंजाब में उन्हनि सां मदद थिए थी, हर शइ उन माज़ूरनि खे ऐं ग़रीब मिसकिननि खे हुते मिले थी, तॾहिं उहो कॾहिं बि को मीडिया ते कोन आहिनि। असांजे ज़िले कश्मीर में जेका असां सां नाइजाइज़ी आहे ऐं सिंध में जेका असां सां नाइजाइज़ी आहे उहा तमामु हद खां वधीक आहे। शहर में ॾिसो का सफ़ाई कोन्हे, शहर में डाका, शहर में पुरूं आम जाम थी विया आहिनि। कंहिं माण्हू खे असां माज़ूर, हालांकि असां माज़ूर आहियूं, असांजी कट बि बिजली ऐं जेके डाका हणंदा आहिनि उहे माण्हू असांजी बि कढ हूंदा आहिनि त ताकी इन्हनि खां पैसा फुरूं ऐं इन्हनि खां मोबाइल फुरूं। ऐं हालांकि पुलिस त कंहिं माण्हू जी ॿुधे ई कोन थी। न असां सां SSP साहब मिलण लाइ तयारु, न असां सां जेको आहे त सिंध सेक्रेटरी मिलण लाइ तयारु, न ज़िले जो को इंतिज़ामिया जो को माण्हू असां लाइ मिलण लाइ तयारु। आख़िर असां सां इहो कहिड़ो ज़ुल्म आहे? असां इहो मुतालबो कंदासीं चीफ जस्टिस साहब खे ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान खे, चीफ जस्टिस सिंध खे ऐं सेशन जज ज़िला कश्मीर खे ऐं डिप्टी कमिश्नर साहब खे कि महिरबानी करे असांजा मुतालबा मञा वञनि ऐं जेकी असांजी माज़ूर कोटा असांजी आयल आहे, महिरबानी करे उहो असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। असां उन्हनि जा वॾा शुक्रगुज़ार रहंदासीं ऐं असां मीडिया जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन्हनि जा शुक्रगुज़ार रहंदासीं ऐं सभिनी चैनल वारनि जा। जेकॾहिं असांजो इहो वीडियो चीफ जस्टिस ताईं ऐं वज़ीर आज़म साहब ताईं पुॼाईंदा, असां उन्हनि जा वॾा शुक्रगुज़ार रहंदासीं। जी।
बाप गया बेटा आ गया। हिन फ़क़ीर जो मज़दूर जी इहे ॻाल्हियूं आहिनि त पहिरियों लालो शम्स पठाण जेको 5 साल सदर रहियो, चेयरमैन रहियो होशियार दरगाह जो, उहो पाण वियो मुंहिंजे पंहिंजे पुट खे आंदई। मुंहिंजो पुटु जेको शकील आहे उहो मिलण लाइ बि तयारु कोन्हे। हिन माज़ूर जो रड़ियूं करे थो, हीउ हुनजो कार्ड आहे त चए थो त मूंखे अञा तक हिन कार्ड में पैसा बि न मिलिया आहिनि। हिन कार्ड जा पैसा केरु थो खाए? हिननि इहो मुतालबो कयो आहे वज़ीर आला चीफ जस्टिस खां त लाले शम्स पठाण जे पुटु जेको चेयरमैन थियो आहे उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। जेको करप्शन जो बादशाह आहे, करोड़ रुपया खाई वियो आहे, अॼु तक माज़ूर दरपदर आहिनि जेके प्रेस क्लब अचनि पिया पंहिंजी दांह खणी करे। हिननि वज़ीर आला ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी मदद करे अहिड़नि चेयरमैन खे हटाए करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नज़ीर मेरानी, KK TV, कंदकोट।